अरे वठो हिनखे मां अचांव थो पकड़ियो हिनखे तव्हांखे ख़बर आहे न त मां मंशियात जे खिलाफ़ आहियां हिक हिक गाॾी बीहारियो सभिनी जी तलाशी वठो जी सर ऐसे जो रेणपट साहब मां नओं भर्ती थियो आहे मूंखे जॉइनिंग जे लाइ तव्हां ॾे मोकिलियो आहे। अच्छा जॉइनिंग लाइ आयो आहे नालो छा अथई सर मुंहिंजो नालो मखण आहे। तोखे पुलिस में खयो अथऊं जी सर। तोखे पुलिस में कीअं खयो अथऊं पुलिस ते भला हुकूमत ते बंगाली जादू करायो वई आयो तोखे पुलिस में खयो अथऊं लॻे थो तूं बि 10-12 लख ख़र्च करे आयो आहे सर तव्हां वधीक पाण सियाणा आहियो। नौकरी त मिली पर तोखे पघार अधु मिलंदई सर इहो वरी कीअं तोखे अधु पघार त इन करे मिलंदी हथियार त तूं खणी न सघंदे उन लाइ त तोखे मज़ूरी कराइणो पवंदो सर तव्हां दिलि जाए कयो मां त दवाऊं पियो घुरां हिकु चक्कर मूंखे नौकरी पुलिस में मिले हा पो सर मां हिन मुल्क लाइ जान ॾींदुमि। अच्छा तूं जान ॾींदे जान अथई काथे मतां चरिया रत जी थैली बि ॾे त वरी ॿियनि जी गीचीअ में साहब मोटरसाइकिल थी अचाई वञो हिनखे बीहारियो साहब मां बि वञा न तूं हिते बीह तूं न वञ जहिड़ी आठी अथई वरी नालो बि अथई मखण वञे न रिझी वरी तूं हिते बीह मूंसां लेकिन एक सेकंड साहब हिते चेकिंग त न हूंदी आहे। साहब वॾो ॾिंगो माण्हू आहे मंशात जे खिलाफ़ आहे साहब बीहारियो त मान हिन मोटरसाइकिल वारनि खे होॾे वठी आ चौंकीअ ते हलो साहब सॾे वतो चौकीअ ते साहब ला तो हलूं था साहब असां कहिड़ो नशो कंदा आहियूं। साहब वठी आयो तमाम अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम गाॾी जा कागज़ कढो ऐं चेन आईसी ॾेखारियो एनआईसी जी कहिड़ी ज़रूरत आहे सर। पुलिस सां घणा सवाल जवाब न कयो एनआईसी बि ॾेखारियो गाॾी जा कागज़ बि ॾेखारियो हे गाॾी जा कागज़ हेॾो एनआईसी उमिरि घणी अथई 25 साल 25 साल जी। हिन में त 24 साल 3 महीना लॻल आहिनि साहब 9 महीना पेट में बि त हुयमि न हुनजो हिसाब केरु हणंदो। वठ पंहिंजो कार्ड हलो हाणे ॿीहर पुलिस सां मश्करी न कजो हलो वञ रोड ते बि गाॾियुनि खे बीहार हिकिड़ी बि गाॾी न आहे छॾणी साहब चला केरु तो भॼंदो अचे ॾिसे तो कारी थैली में हथ में अथसि। साहब मूंखे चोर थो लॻे चोरी करे भॻो थी साहब वठांस हाणे वठो हिनखे मां अचांव थो पकड़ियो हिनखे साहब भॻो पियो वञे पकड़ो त थिए। साहब मूंखे बि चोर थो लॻे थैली अथसि हथ में अच्छा हिन जी थैलीअ जी तलाशी वठोसि साहब हे त के माईअ जो जोड़ो आहे औरत जो जोड़ो आहे हा साहब ॿुधाए हे जोड़ो कंहिंजो चोरी कयो अथई सची ॿुधाए साहब मां चोर न आहियां बाज़ार में वठी आयो आहियां। साहब टिल्लूमल जे दुकान तां बि ॿियो टियों ॾींहुं सांदई चोरी थी वई आहे सो बि कपिड़नि जी लॻे थो कपिड़ा बि उॾाऊं जान सच ॿुधाए मूंखे बि 20 साल थी विया आहिनि पुलिस सां कूड़ न ॻाल्हाए सच ॿुधाए हे जोड़ो काॾो वांदो अथई साहब यकीन कर हाणे मां बाज़ार में वठी आयो आहियां साहब हाणे ॾे हाल हाल जोड़ो चोरी कई या न कई तूं चोर न आहे बाक़ी 3 ॾींहं सांदई टिल्लूमल जे दुकान तां चोरी थी वई आहे त उहा कंहिं कई आहे। साहब सची ॻाल्हि ॿुधायांव 3 ॾींहं सांदे मां वियो हुयुसि पहिरें ॾींहुं जोड़ो चोरी करे घर खणी आयुसि घरवारीअ खे पसंदि जो न आयो बाक़ी 2 ॾींहं जोड़े जो कलर मटाइण वियो हुउमि। हेलो